अस्सलाम वालेकुम तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था ठठे खां। जमात इस्लामी ज़िले ठठे तरफ़ां जमात इस्लामी जी 80वीं यौम तासीस जे सिलसिले में ठठे शहर में प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। जमात इस्लामी जे मरकज़ी अॻुवाणनि समेत जमात जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। यौम तासीस कन्वेंशन जी ख़िताब कंदे जमात इस्लामी जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी अमीर और अज़ीम जमात इस्लामी सिंध जे सूबाई अमीर ऐं साबिक़ MNA मोहम्मद हुसैन मेहनती, सूबाई प्रेस तर्जुमान मुजाहिद चना मल्हा, अॻुवान ॾाॾा आदम गंजरो, जमात इस्लामी ज़िले ठठे जे अमीर अल्ताफ़ अहमद, अल ख़िदमत फाउंडेशन ज़िले ठठे जे सदर रियाज़ जैलानी, ठठो सटी जे अमीर अब्दुल्ला आदम गंजरो, नायब अमीर शफ़ी मोहम्मद समूह, मौलाना अताउर रहमान बलोच, ज़िले जनरल सेक्रेटरी एडवोकेट अब्दुल मजीद समूह, मोहम्मद अली सिंधी, अब्दुल हमीद शोरो ऐं ॿियनि ख़िताब कयो। जमात इस्लामी इहा मुल्क जी वाहिद पार्टी आहे जेका पंहिंजे पार्टीअ जी 80वीं यौम तासीस मल्हाए थी, जंहिं जे अॻुवाणनि जा हथ हमेशह करप्शन खां पाक रहिया आहिनि। जमात इस्लामी मुल्क में इस्लामी निज़ाम चाहे थी, जंहिं लाइ संदन जदोजहद जारी आहे। मुल्क में महांगाई बेरोज़गारी करे अवाम खे पंहिंजा हक़ नथा ॾिना वञनि। ज़िले ठठे जे अस्पतालनि में सिहत जूं सहूलियतूं अणपूरो हुजण सां गॾु तालीम जो वॾो फ़क़दान आहे। सिंध में बंदि थियल समूरा स्कूल खोले SOP तहत तदरीसी अमल जारी कयो वञे। जमपीर वाया ठठो रोड जी नए सिरे तामीर कराई वञे। ठठे ऐं कोहिस्तान जी पटीअ जे ज़मीननि ते थींदड़ गैर क़ानूनी कब्ज़ा ऐं वाधार ख़तमु करे हक़दारनि खे पंहिंजो हक़ ॾिना वञनि। कूड़नि काथनि जी फैक्ट्रियुनि खे बंदि करे सड़ी वेल समूरी रिकॉर्ड जी नए सिरे जड़ो जोक कई वञे। सिंध जे क़दीमी बिरादरी मल्हानि जे रोज़गार जी वसीलनि ते थियल कब्ज़ा ख़ाली कराया वञनि। जंहिंमें तमामु घणा मसाइल आहिनि, पर असां वटि ख़ासि तौर ते ठठे ज़िले जूं जेकी क़ीमती ज़मीनूं कोस्तान जूं आहिनि, उन्हनि खे DC ऑफिस में वॾेरनि ऐं बौदारनि खे बासर माण्हुनि खे कूड़नि कागज़नि के ज़रिए उहे ज़मीनूं अलाट कयूं। एक इस्लामी जमात है, इसमें हमारी दुनिया भी अच्छी होती है और हमारी आखिरत भी संवरती है। बाकी जमातें दुनिया में जितनी है, उनका नारा सिर्फ हुकूमत है। क्या है उनका नारा? रिपोर्ट शाहिद समूह TN न्यूज़ ठठो।